27 रजब जे शाम ताणी साइण सुगरा जे सर जा वार कारा। 28 रजब जी रात अली अकबर को एतरो चेस भेण तू न हलंदी। रोण वारा ईअं सर तां चादर लथई। अली अकबर जे करीब आई, चेहरे तां ईअं नीर साफ करे जदी अकबर हाय हाय अकबर तुंहिंजो विछोड़ो बर्दाश्त थी वेंदो, तुंहिंजो रोअण बर्दाश्त नथो थिए। अली अकबर चेतो भेण वत न ते टिकी पओ। मां तव्हांखे पहिरें ॾींहुं चयो त मां हाणे ॾींहं ॾींहं फज़ाइल घटि पढ़ंदुसि, मसाइब घणो पढ़ंदुसि। हाणे रोअण जा ॾींहं, हाणे रोअण जूं रातियूं आहिनि, हाणे बाक़ी ॾींहं बचा न आहिनि। सही चंद ॾींहं बचा आहिनि, ईअं गुज़री वेंदा तो ख़बर ई न पवंदी। बाबा साईं मूंखे मिंबर जो कसम आहे, रोई जदी अकबर ॾाढी त लही पई थई। अकबर बाबो परदेस ते वठी तो वञे, बाबो शादी कराईंदई, बाबो सहरा पाराईंदई, चाचो गाज़ी गानो ॿधंदई, पुफियूं मेहंदी लाईंदई। मां ॾिसां कहिड़ो मोमिन आहे जेको अली अकबर जे हिसे जी भेण जे वेण ते रोए नथो। रोअण वारा रोई जदी अकबर भेणूं त ॿिए बि गॾु थियूं हलंदी, मां तुंहिंजे हिसे जी भेण आ, पलव सोगरा ॿधंदई। अली अकबर चेतो भेण टिकी पओ, वाइदो तो कयां, जॾहिं मां शादी कई न त मां वठण ज़रूर ईंदुमि। रोई जदी अकबर मूंखे तारीख़ ॾे कॾहिं वठण ईंदे? सैयद चेतो 7 मुहर्रम वठण ईंदुमि। हाय 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 चेदी जे 7 न अचे त आवाज़ 8 मुहर्रम, 8 न त 9, जे 9 न अचां त 10 जी रात, जे 10 जे रात न अचां 10 जो ॾींहुं गुज़री वञे, 10 जी शाम थी वञे, समझ ॼां त तुंहिंजे अकबर शादी न कई। बिस्मिल्लाह साईं, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अॼु मां हिकिड़े वखरे अंदाज में अली अकबर जो मसाइब तो पढ़ां। ए मां हर जाइ ते ईअं न पढ़ंदो आहियां, मां ॾिसंदो आहियां जिते मसाइब जा आशिक अज़ादार वेठा हूंदा आहिनि, मां हे जुमला उते पढ़ंदो आहियां। बाबा अली अकबर हलियो वियो, भेण अली अकबर जे कदमनि जे निशाननि ते मुंहुं रखी सुती पई। ज़ार रोज़ इहो जुमलो चवंदी, अकबर तॾहिं मोटंदे जॾहिं भेण मरी वेंदई। गाज़ी जे अलम जो कसम आहे, हे ॾिहाड़ा आया, रोई जदी ॾाढी उमल वञी मूंखे कागज़ कलम ॾे त मां सोहणे वीर ॾां ख़त लिखां, मां बाबे हुसैन ॾां ख़त लिखां। मुंहिंजे अकबर जो वाइदो वेझो अची वियो। साईं ज़ोएब शाह साईं मौला तुंहिंजी ड्यूटी क़बूल फरमाए, मौला इन सादातन मोमिनीन जी ज़िंदगी दराज़ फरमाए। मातमी अज़ादारो कागज़ कलम खणी आई, चाचा साईं जॾहिं कागज़ कलम खणी आई न, साइण उमल बनीन रोई जदी बीबी कागज़ कलम त आहे, तुंहिंजो ख़त लिखंदो केरु? रोई जदी न रो, मुंहिंजा लिखण वारा इराक हलिया विया, मां ई पाण ख़त लिखंदुसि। मसाइब जो मां पहिरियों जुमलो एॾो वॾो थो पढ़ां जो हर अज़ादार जे जिगर मां हाय निकिरंदी। कागज़ कलम खणी ज़वार पहिरियां लिखी, मिनल अली लत ज़ईफ़ा। न समझई तो मां तर्जुमो कया। रोई जदी बाबा हुसैन ज़ईफ़ बीमार थी जो सलाम हुजे। यार मां तहां खां तो पुछां, 7 सालन जी न्याणी ज़ईफ़ थींदी आहे? बाबा साईं ज़ईफ़ थींदी आहे, लेकिन अकबर जे जुदाई बुढ़ड़ो करे छॾियसि। रही जदी बाबा 7 सालन जी बीमार ते बुढ़ड़ी थी जो सलाम। चाचा ॿियो भेण लिखी, बाबा बाबा मां बीमार आ, मूंखां पुछण ज़रूर। ॿियो जुमलो लिखी, बाबा जेके 40 दर बंदि करे वे उन्हनि ते ताला अॼु बि लॻल। रोअण वारा ॿियो जुमलो लिखी, बाबा मूंखे अकबर 7 जो वाइदो ॾेई वियो। अकबर तू तॾहिं मोटंदे जॾहिं भेण मरी वेंदई। रोई जदी बाबा मां ख़त तो पढ़ां जेको साइण सुगरा लिखियो आहे। रोई जदी बाबा मां अली असगर जे लाइ चोला थी मोकिलियां। बाबा मुंहिंजे तरफ़ खां मुंहिंजे सोहणे वीर असगर खे पाराइजा। पढ़ां जुमलो सही। ॿियो भेण लिखी, बाबा अब्बास ते सलाम, बाबा कासिम ते सलाम, बाबा मुंहिंजे पर्दादार पुफिन ते सलाम।
हाय 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 यो खत लिखी 16 ॾींहं साइण सुगरा मदीने जे सही ॿाहिरां आई जितां हिकु राह वेंदो हो इराक ॾांहुं। मां सिर्फ़ तुंहिंजे लाइ नथो पढ़ां, मां त हुन साइण लाइ थो पढ़ां जेका शाम मां सफ़र करे आई आहे। रोअण वारा जॾहिं 16 ॾींहं गुज़री आहे सैयद कोई ना आयो, कासिद कोई राहगीर न गुज़रियो। जॾहिं 17 ॾींहं आई न मदीने जो औरतूं चवंदियूं बीबी लॻे थो तुंहिंजो ख़त इराक न वेंदो। रोअण वारा ईअं नाने जे रोज़े ॾे मोह करे चवंदी नाना अल्लाह जे नाम ते ॿुधाए हाणे मां बीहण जे क़ाबिल रही आहियां। नाना मुंहिंजे पेरनि ते वरम अची आहे। नाना मां 16 ॾींहं सफ़र कयो। नाना मुंहिंजी मदद कर। चाचा ये जुमला चई बस के इन हेॾा नाका सवार गुज़रियो। रोई जदी कनीज़ हो ॾिस ओ नाका सवार थो वञे पियो, इनखे चेस जे इराक थो वञे। हाय हाय त हुसैन जी धी चवई थी मुंहिंजो ख़त खणी वेंदे मुंहिंजे बाबा ॾांहुं। हाय 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 मुंहिंजे बाबा ॾांहुं ख़त खणी वेंदे। अदब जो जुमलो आ। कल मां एॾे कोडी जी जे पासे ॾे ही जुमलो पढ़ियो ज़वार अल्लाह गवाह वा एॾी मुकान थी मां तोखे छा ॿुधायां। मां ॾिसां तव्हांजे इलाइक़े जा आज़ादार कीअं था ॿुधनि पिया। कोई रुए न रुए इन जुमले ते जेतिरा सैयद जाते वेठा आहिनि उन्हनि जी हाय अचे। मूंखे ख़बर पई त सैयद हिते वेठा आहिनि। रोअण वारा कनीज़ अची हीअं सलाम कयसि। आवाज़ मां सुगरा साइण हुसैन जी जेका धी आहे न मां उन जी कनीज़ आहियां। उहा मुंहिंजे कंड जे पोयां बीठी आहे। रोअण वारा हीअं अरबी घोड़े त उठ तां लही आयो चए थो हुसैन जी धी बीठी हुजे मां वेठो हुजां। हाय हाय लही आयो उठ तां। आवाज़ बीबी तूं जो आई आहे सलाम करण तव्हांजा मर्द न आहिनि। आवाज़ नरवार असांजा मर्द हलिया विया आहिनि इराक। आवाज़ बीबी कोई राह पुछणो थी। आवाज़ राह ना आहे पुछणो। तूं काॾे थो वञे चए थो इराक। आवाज़ जे इराक थो वञे त हुसैन जी धी चवई थी हे मुंहिंजो ख़त अथई मुंहिंजे बाबा ॾांहुं खणी वेंदे। कासिद चए थो बीबी जे मां न बि वञा हा न पर जे हुसैन जे धी जो हुकुम आहे त मां ज़रूर वेंदुसि। ख़त ॾिनईंसि ए हिन जाइ ते रखी। पढ़ां जुमलो दवार हिते रखी न। मदीने जी औरत चए थी हिते ख़त छो रखियो थी। चए थो क़ुरान बुलंद जाइ ते रखबो। ये मां जुमला पढ़िया आहिनि मां उहे ई थो पढ़ां। केॾी करीम आहे अकबर बादशाह जी भेण। मुंहिंजी साइण बचोला ॾिनसि। फरमाईंदा कासिद ही बचोला खणी वञ मां बढ़ाया आहिनि अकबर लाइ। राख वञे मुंहिंजे बाबा खे ॾिजां हिकु अकबर खे पाराईंदो बि मां तोखे थी ॾियां जो तूं ख़त खणी थो वञे। हाय 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 यार जेके अदब जी ज़ाकिरी ॿुधंदा आहियो मां उन्हनि जे लाइ थो पढ़ां पियो। मातमी अज़ादारो चए थो बीबी मूंखे निशानी ॾे। तुंहिंजे बाबा जी निशानी कहिड़ी आहे। आवाज़ मुंहिंजे बाबा जे हिन पासे खां हिकिड़ो जवान हूंदो जंहिंजी ताज़ी ॾाढ़ी लहंदी जंहिंजे चेहरे ते निकाब हूंदो उहो मुंहिंजे हिसे जो वीर अकबर आहे। हिन पासे खां हिकिड़ो जवान हूंदो जंहिंजे सहरनि जी मौसम हूंदी जंहिंजो नालो कासिम हूंदो। जवान रोई चए कंड वारे पासे खां हिकिड़ो जवान हूंदो जंहिंजे हथ में अलम हूंदो जंहिंजो नालो मुंहिंजो चाचो अब्बास। हाय 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 मां सदके थी वञा मां सदके थी वञा। जेॾी महिल वञे न ईअं हथ ॿधी मुंहिंजे बाबा खे चइजां बाबा हुसैन मावला मदीने वारी धी सलाम ॾींदी आहे। हे कासिद हलियो। मातमी अज़ादारो सफ़र कई ॾींहं राति सफ़र कंदो आयो। हाणे मुंहिंजी मंज़िल ख़तम थी वई। हाणे मां तोखे भेण ॿुधायां। हे पहुतो करबला तॾहिं चाचा सही तॾहिं पहुतो। केॾे पहुतो ॾसियां जॾहिं अली अकबर घोड़े ते सवार थी मैदान आयो। हाय 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 नबी जे सूरत वारो बछड़ो हम शिकले पैगंबर अली अकबर मैदान में लड़े थो पियो। चाचा सही इन पासे का आवाज थी अल्लाह अकबर। इन पासे का आवाज थी अल्लाह अकबर। जवान इन पासे का आवाज थी अल्लाह अकबर। मुंहिंजी मजलिस में अॼु कसरत सां जवान वेठा आहिनि। अॼु ही तव्हांजे हिसे जो भेण आहे। अॼु तव्हांजे हिसे जो मसाइब आहे। मातमी अज़ादारो 3 ज़ालिम आहिनि जेके चवंदा अकबर ईअं न लहंदो।
एक ज़ालिम जेदो तू अली अकबर जो राह रोक, बियो ज़ालिम जेदो तू अकबर जो ध्यान मटा, टियों ज़ालिम हसीन जेदो मां अकबर जे सीने में बरछी मारींदस। पढ़ा जवान वे ए अली अकबर लड़ंदो आहे, एक ज़ालिम जेदो अकबर तू लड़े थो रुकजी वन, तुंजो नालो अकबर आ? सैयद जेदो हा, जेदो तू जंग में मसरूफा होडे दिस खैमन के बाह लगी है। हिया अली अकबर पोइते ॾिठो हसीन जी नस्ल बर्बाद थे, रोण वारा अली अकबर जे सीने में टिन नोकुन वारी बरछी एडी जोर सा मारी जो कंड वारे पासे ॾांहुं निकिरी आई। या ज़हरा या ज़हरा या ज़हरा, कंड वारे पासे ॾांहुं सैयद निकिरी आई। इन ज़ालिम फल ट्रोड़ियो, जेॾी महिल फल ट्रोड़ियई न, हिकिड़ो जुमिलो चई मां ॿुधो आहे त हुसैन साबिर आहे, मां ॾिसां त तुंहिंजे सीने मां बरछी कढे कीअं थो। एॾा अली अकबर जेदो बाबा जवान पुट लही पियो थी, हाय हाय मुंहिंजो इमाम हुसैन ख़ाक तां उथियो। तव्हांखे मौला जो कसम आहे ॿुधायो, जेको जवान पुट मैदान ॾांहुं मोकिले उहो हुसैन कुर्सीअ ते वेठो हूंदो। ज़ाकिर पढ़ंदा आहिनि न त इमाम हुसैन कुर्सीअ ते वेठो, न करबला जी गरम रेत तां उथियो। भेण चेदी एतिरो जल्दी त कॾहिं उथियो न आहे, एतिरो तेज हलियो न आहे, ख़ैर त आहे। सैयद जेदो कीअं ॾसियांसि, हाजरा इस्माइल जो ज़ख़म ॾिठो, ज़मीन ते किरी ही ते मरी वई। रोण वारा भाउ जे कुल्हे ते हथ रखी चेदी माॾा निहार, मां हाजरा न आहियां, मां ज़ैनब आ। आवाज़ ॾेस यार, बार बार न चवराए त मां वेण पड़ा, फुल करे छॾेसि बस हिकु दफ़ो। मातमी अदादारो ज़वार से मारे ॾिस बाबा, हुसैन ख़ैर त आहे। मुंहिंजो इमाम फरमाए थो भेण तुंहिंजो अकबर लही वियो आहे। रोई चेदी वखरो जो थो रोए, 18 साल त मां पालींदी रही आहियां। हुसैन तुंहिंजो हथ वठी अकबर जे लाश ते वठी हलां? सैयद जेदो भेण हे हिकु अकबर आ, लख हुजन तुंहिंजे पर्दे तां कुर्बान। हाय हाय बस दुआ कर मूंखे अकबर मिली पए, मां वाइदो तो कयां तोखे जिंदा मिलाईंदुसि। ज़ार इराक में हिकु मोमिन जो जवान पुट एक्सीडेंट में मरी वियो। बाजार में पाण बीठो, मोमिन आयसि, तुंहिंजो जवान पुट एक्सीडेंट में मरी वियो आहे, चए तो मूंखे इमाम हुसैन जे ज़रिए ते वठी अचो। जॾहिं इमाम हुसैन जे सैयद ज़रिए ते वठी आयसि न, ईअं ज़रिए में हथ विझी चए तो मौला मां पुट जिंदा कराइण न आयो, मौला मां पुट वापसि वठण न आयो, मौला मां एतिरो पुछण आयो आहियां, मूंखे ॿुधाए त जवान पुट जी लाश खणबी कीअं। मौला मां ॿुधो तूं सोणे पुट जी लाश ॾाढी औखी खई। हाय 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 मुंहिंजो इमाम हलियो, मुंहिंजो इमाम ॾिठो आहे ज़वार गुलज़ार, मुंहिंजो इमाम जो हलियो न, हीअं ॾिठे हिकु फ़क़ीर आहे जंहिंजे हथ में कूज़ो पाणी जो आहे, हीअं सर में मारे चए थो हाय जवान, हाय जवान, हे घुरियई जो पाणी मां त खणी आयो। सैयद चए थो फ़क़ीर तूं ही कोई जवान मारायो आहे? चए थो मूं जो न हो। सैयद चए थो रूए छो थो? चए थो इहो अरमान आहे तूं ॾिठो जो न हो। सैयद चए थो निशानी मिला, चए थो पहिरीं निशानी समद घोड़े जो सवार। सैयद चए थो पुफिन सवार कयोसि, ॿी निशानी गुलाबी पग बदलास। है त कर जवान। सैयद फरमाए थो मां त सफेद बदराई। टी निशानी फ़कीर चए थो टी निशानी लड़ंदो लड़ंदो मुंहिंजे भरसां गुज़रियो, चेहरे ते निकाब हुयुसि नवारीअ जे टिबे ते चढ़ी वञे आ, मदीने जे पासे ॾे मुंहुं करे जेको बीमार तांगो लाए तुंहिंजे अकबर शादी न कई। मरहबा 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 मरहबा। सैयद फरमाए दो फ़कीर अचु त गॾिजी ॻोल्हियो, ज़ार अॻियां अॻियां हुसैन आ,
पोया पोया फकीरा हर कदम ते रोई जदों मां भूल जाता न तो वो तुझो पुत्र थनाए या ज़हरा या ज़हरा या ज़हरा झोली फैलावे देखो साइण खां घुरणो थी घुर मां उन जे सोहणे पुत्र जो मसाइब तो पढ़ा वरुण वारा अकबर जे लाश थे आयो सरो खणी झोलीअ में रखी रोई जे दो अकबर बाबो मिलन आयो थी हाय हाय फकीर जे दो मने आया ही तू जो पुत्र सैयद जे दो किया मञई जे दो हुते मिले तुझी दाढ़ी कारी हुई जवान जे लाश दे आए तुझी दाढ़ी सफेद बनजी मरहबा 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 या ज़हरा ओखी मंजिल ते आया ओखो वेणा जे इजाजत जो तो पढ़ा ओखो वेणा और वणवारा सैयद जे दो अकबर बाबे जो सलाम रोई जे दो बाबा बियूं गालियों बाद में बाबा तू सर झुकाए मां तुझे चेहरे ता मिट्टी साफ गया अकबर जे दो बाबा मां घोड़े ता झड़ियो आ मुझे चेहरे ते खाका रोई जे दो बाबा तुझे चेहरे ते मिट्टी छाजिया सैयद रोई जे दो अकबर तू हिकु दफो झड़ियो आ मां हर कदम ते ऊंचो वेण करे रोई चवा पियो कै डिठा होवे मेरे अकबर को मस्जिद अक्सा तो लहदा इंदे ना लहना जीवे उम्मत लहाये मैं राज तू वा पैसे आंदा मैं मरकज हा ओ विच दुनिया दे ते औलाद दिया दर्दां दा मैं थे तरस करो या ज़हरा बिस्मिल्लाह सही मौला तानो मातम कबूल फरमाए जवानो इए रोए बो अकबर खे जी हाने रनो लखवारी चाचा हुसैन जे दो अकबर पूरी जिंदगी बिनी हथन सा सलाम कई अज हिक हथ सा सलाम रोई जे दो बाबा जालिम परछी मारिया अल्लामान 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 हुसैन जे दो अकबर हथ हटाए जे दो बाबा तू परछी न दिसी सगने सैयद जे दो अकबर न तू इस्माइला नमा इब्राहिमा तू अली अकबर मा हुसैना और वण वारा अली अकबर हाथ हटायो मुझे इमाम परछी दिठिया रोई फरमाइंदा अकबर चवे त परछी कढा ताके अली अकबर जो वास्तो अज 5 मुहर्रम 6 जी रात जे बुधो तमा अली अकबर जी परछी पढ़ा सही जी हुसैन कढ़ी आ जवान लखवारी पढ़ा नौकरा जेतरो मातम करे सके कजा हुसैन ही बई हथ फल परछी में विदाए सैयद जेडी मल बई हथ फल परछी में विदाई हुसैन परछी हलाई जल्दी जल्दी मुझे इमाम हथ कढियान अली अकबर जे दो बाबा घबराए जी वयो सैयद जे दो ना अकबर मा तुझी परछी चे कईया रोई जे दो बाबा इन परछी जू ट्रे नौकुएन वरी भी इजाजत थोड़ा जे बुधो त मां पढ़ा जवार सही हथ मथे करे बुधाए मां पढ़ा या न बिस्मिल्लाह नौकरा और वण वारा अकबर जे दो बाबा ही नौक मुझे हिन पासीरिय में फादल बाबा ही नौक मुझे हिन पासीरिय में फादल बाबा दरमियान वारी नौक मुझे जिगरा में फादल रोई जे दो बाबा इया परछी इए न निकरंदी बाबा तू बई जानू मुझे सीने थे रख या ज़हरा अज न रुआंदे त कॾहिं रुआंदे अली अकबर के
रोई जदो बाबा तू बई जानू मुझे सीने ते रखे आजार सही मुझे माम बई जानू अकबर जे सीने ते रखिया जवान मुझे तुझे रुअण जो कसम हुसैन बई हथ फल बरछी में विदा ये बरछी हलाई अकबर जी लाश हलन लगी करबला जी जमीन हलन लगी अल्लाह जो अर्श हलन लगो और रुअण वारा जड़ी मल बरछी आई अकबर जो जिक्र बाहर आयो हुसैन रोई जदो ज़ैनब मां गरीब हो मुझो अकबर मार जी ओ मुझो दाढ़ी लहदो जवान मार जी या ज़हरा मरहबा मरहबा या सैयदा मां थकियो ना आया जेतिरो ॿुधंदो मां पढ़ंदुसि मां जॾहिं अली अकबर पढ़ंदो आहियां पाण ते रिआयत न कंदो आहियां इन जे करे मां उन जवान जो मसाए पढ़ंदो आहियां जंहिंखे साइण ज़ैनब बुरके में पालियो आहे हाय साईं ज़ोएब शाह मुंहिंजे मां बरछी कढी आहे अकबर जे सीने मां सैयद खून जो फुहारो बाहर आयो मुझे मां मैं जल्दी जल्दी अली अकबर के हाँ मसाला हाय तू ही जवाना तो खई जवानी ते मान होंदो लेकिन उन अली अकबर जे लाइ जवानी सिकंदी रही है हुसैन जल्दी जल्दी अली अकबर के हाँ मसाला दो रोई फरमाइंदा अली अकबर तू जवाना मां ज़ईफ आया जदो बाबा हुक्म कर सैयद जदो तू बई बाऊ मुझी गर्दन में विझया अली अकबर जवान बई बाऊ बाबे जे गर्दन में दिनियो हुसैन बई बाऊ कमर में दिनियो बाबा सीने सा सीनो मिलाई रुखसार सा रुखसार मिलाई हिकु कदम खणे दो जदो अकबर तबीयत जो चाल दी जदो बाबा मादा खैरा तुझे सीने में पत्थर जो जिगर ना तवेण बर्दाश्त कजा बियो कदम खई जदो अकबर तबीयत जो चाल दी बाबा मादा खैरा जवान ट्रे कदम ते आयो अकबर जदो बाबा एडो जल्दी छो थो हले सैयद जदो मां पांजे ट्रिन भेणुन सवाई दो करे आयो अकबर जिंदा मिलाई रोई रोई जदो बाबा हर के भेण ये प्यारी ओ बाबा हुआ मुझी भेड़ी जेका मदीने में राजी अलमान 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 वाह भाई वाह मौला तुझो सोहनो पुरसो कबूल फरमाए सैयद आया अज 6 मुहर्रम दी रात अली अकबर जे मसाए में दुआ तो कया अल्लाह हुआ जाए देखा रही जादे अली अकबर घोड़े तलत अलमान 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 वाह भाई वाह मुझे इमाम ही खयूं तो सैयद ही उहो वेणा जेते मलक शाम दी मोहर लगल ही खयूं तो रोई जदो अकबर गाला हाय मां ज़ईफा तू जवाना मूसा गाला मां बाबो मरी विंदो मां ज़ार हर कदम ते पुछंदो दो जे अकबर तबीयत जो चाल दी रोई दे दो बाबा मादा खैरा ओ सैयदा वन्या खैमे कांदा कदम करीब परे हो मुझे इमाम दिठो मुझो अकबर नथो बचे और रुअण वारा अकबर के जमीन ते सुमारी चादर जो लड़ हलाए गरीब चे दो जिन्ना मिलना है जीते ओ अली अकबर को होना जल्दी बा हेरे आओ मेरा नहीं बचदा या ज़हरा लखवारी बाबा लखवारी जवान लखवारी मानो करा सही अली अकबर जो सदको मौला जवानी बख्शे दे जी बाबा जे वेण जे लाइ मेहनत कई आहे इहो वेण इहा अली अकबर जी लाश या हेॾा बीमार जो कासिदायत हाय 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 हेॾा साइण सुगरा जो कासिदायो चाचा से मथा भी रोई जे दो गरीब मुझो सलाम
सैयद जेदो केरा जेदो मदीने वारी सुगरा जो कासिद आयो हुसैन जेदो चा खड़ी आयो जेदो खत खड़ी हुसैन जेदो खत दे मुझे इमाम खत खड़ी अकबर जे लाश ते आयो रोई जेदो अकबर उठी भेण जो खाते आयो अलमान 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 अकबर जे दो बाबा मुखे पढ़ी बुधाए मुझी भेण शा लिखियो सैयद जे दो अकबर भेण चयो थी मुखे सतीअ जो वाइदो ॾेई वे अकबर तॾहिं दे जॾहिं भेण मरी वेंदई हर अज़ादारो अकबर जो सर ते मातम करे अकबर जे दो बाबा मुझी भेण खे जवाब दे हुसैन लिखण शुरू कयो तदा वेले ओ खात मिलिया सुगरा जदा हो गई रसा तमामे पास सहरा सुरख लानतुल्लाह मुझा मौला सादातन जो ये तमाम कबूल फरमा अली अकबर मौला जो सदको सादा